अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन। ड्रामा सीरियल दुलाब त एंड थी चुको आहे। अॼु जेका अपडेट आहे ज़बरदस्त हिकु बहितरीन अपडेट आहे। छा दुलाब सीज़न 2 जे बारे में अॼु अपडेट आहे या कंहिं ॿिए ड्रामे जे बारे में अपडेट आहे? आख़िर कहिड़ी अपडेट्स आहे कहिड़ी न आहे, सॼी वीडियो ॿुधायूं था, सॼी अपडेट ॾियूं था हिन वीडियो में। हिनखे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। 1 मिनट 28 सेकेंड जो वीडियो आहे ऐं वॾी अपडेट हिन जे वीडियो में। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, ड्रामा सीरियल दुलाब जा कमेंट जेका असां पढ़ूं था पिया, एतिरा अचनि था। हर माण्हू जो कमेंट इहो चए थो दुलाब सुठो हुयो, बहितरीन हुयो ऐं ॾाढो सुठो हलियो। आख़िरी किस्त बि ॾाढी सुठी हुई। हर माण्हू जो कमेंट में इहो लिखियलु आहे। ऐं दोस्तों दुलाब सीज़न 2 जो त आसिरो फ़िलहाल जेको आहे नामुमकिन मुश्किल आहे, मतिलबु मुमकिन न आहे, नामुमकिन न आहे, मुश्किल आहे। ऐं ड्रामा सीरियल पंहिंजा वेरी जी ख़ुशख़बरी तव्हांखे ॾींदा हलूं। हाणे तव्हांखे इन जो इंतज़ारु करिणो आहे। तमामु जल्द पंहिंजा वेरी ड्रामो जेको आहे इन जा बक़ाया सीन, मेकिंग वीडियो, पिक्चर ऐं तव्हांखे बारी बारी ॾींदा रहंदासीं। उन्हनि जी जेका कास्ट कहिड़ी हूंदी उहा बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। डायरेक्टर ऐं राइटर त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां कहिड़ा आहिनि। बाक़ी जेको एक्टर कहिड़ा हूंदा इहा बि तमामु जल्द उनजी अपडेट्स सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन यूट्यूब चैनल ते तव्हांखे मिलंदी रहंदी। दुलाब जी बि सभ खां पहिरियां अपडेट मूं ॾिनी हुई त दुलाब ड्रामो ईंदो, आयो ख़तमु थी वियो, हली वियो। हाणे पंहिंजा वरी ईंदो।